इस्लामाबाद वफ़ाक़ी शुमारियात खाते तरफ़ां जारी कयल रिपोर्ट मूजिब रमज़ान मुबारक दौरान आम वाहपे वारी शयुनि जी क़ीमतुनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। शुमारियात खाते मूजिब मार्च 2024 में महांगाई में 17% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। सालियाने बुनियादुनि ते महांगाई जी शरह 20.7% रिकॉर्ड कई वई। शुमारियात खाते मूजिब शहरी इलाक़नि में 1.9% ऐं ॾोरां इलाक़नि में महांगाई 18% रही। रिपोर्ट मूजिब गुज़िरियल महीने टमाटा 52%, बसर 28%, पटाटा 24% महांगा थिया। फ्रूट 22%, भाॼियूं 13%, गोश्त 4%, मुङनि जी दाल 2% महांगी कई वई। शरबत तैयार थियल ख़ुराक, खंड, मसाला, बेसण जी क़ीमतुनि में बि इज़ाफ़ो थियो। गुज़िरियल महीने बिजली 5.11%, ट्रेलर फीस 3.13%, गारमेंट्स 2.22% महांगा थिया। मोटर फ्यूल ऐं दवाउनि जी क़ीमतुनि में बि रिकॉर्ड इज़ाफ़ो कयो वियो। मार्च में कुकड़ जो गोश्त, कुकिंग ऑयल, आना, कणिक, अटो, घी, बेकरी, ख़ुश्क मेवा सस्ता थिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।